अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी ड्रामन जो बेहतरीन नाले वारो अदाकार खादिम खोखर वधीक कूनी हो तई वितरानी गुदाई बिती वधी चंपानी केदाई बिती जिन तई जा ऐं ड्रामन में खूनी माण्हू जे नाले सां मशहूर अदाकार अल्लाह बचाए उज़पो ऐं ॿियो उज़पो बच्चू वलद खान दितो कान। अदाकार खादिम खोखर केर ऐं किथां जो आहे? अदाकार खादिम खोखर के सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? अदाकार खादिम खोखर खिलाफ़ सोशल मीडिया ते काफ़ी ख़बरूं छो वायरल आहिनि? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो अदाकार ऐं फ़नकार खादिम खोखर 4 सेप्टेम्बर 1979 ईस्वी धारे दादू भरिसां फुलजी स्टेशन भरिसां हिकिड़े नंढड़े ॻोठ में जनम वरितो। खादिम खोखर 1993 ईस्वी खां वठी स्टेज ड्रामनि में कमु कंदो रहियो ऐं 1998 ईस्वी ताईं इन ई कम सां लाॻापियल रहियो। जॾहिं अक्टूबर 2002 में KTN TV लॉन्च थियण खां पोइ खादिम खोखर KTN TV ते कमु करणु लॻो। खादिम खोखर खे बेपनाह मक़बूलियत पत्थर दुनिया ड्रामे खां मिली ऐं उन खां पोइ खादिम खोखर मश्करनि जे ॻोठ ड्रामे में बि कमु कयो। अटकल खादिम खोखर 200 खां मथे ड्रामनि ऐं सिंधी टेलीफिल्म में कमु करे चुको आहे। हींअर खादिम खोखर फ़नकारी बि करे रहियो आहे, पर उनखे फ़नकारी खां एतिरी मोट नथी मिले। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।